بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر كيف فعل ربك بأصحاب الفيل؟ ألم يجعل كيدهم في تضليل وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول. सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम। मेहमान रमज़ान में मां तव्हांजी होस्ट अज़रा ख़ान मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे ख़ूबसूरत सहरी जेका आहे उहा मुबारक हुजे ऐं माह रमज़ान जो महीनो अल्लाह ताला असांखे अता कयो आहे, इन मां असांखे भरपूर फ़ाइदो वठणु घुरिजे। ऐं फ़ाइदे मां मुराद त 11 महीना असां ॿियनि शयुनि जे पोयां लॻा पिया हूंदा आहियूं, जंहिंमें असां खोड़ सारियूं शयूं पंहिंजूं असुल जेका दुनियावी शयूं आहिनि उहे विञाए वेहंदा आहियूं। त हीउ हिकिड़ो फ़क़ति महीनो असांखे 12 महीननि में मिलंदो आहे, त उहे 11 महीननि जा जेके असां गुनाह कयासीं, ग़लतियूं कयूंसीं, सिर्फ़ु हिकिड़े महीने में असां माफ़ु कराए सघूं था। इहो अलाह ताला जे तरफ़ां असां मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे। सो महिमान रमज़ान में तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ख़ूबसूरत सहरी असांजी, ऐं हर रोज़ु असां पंहिंजी ख़ूबसूरत सहरी में पंहिंजे ख़ूबसूरत नाज़रीन सां गॾु हूंदा आहियूं। अच्छा, हिन वक़्तु ऐं इहो ॿुधाईंदी हलंदसि त जीअं रोज़ु असांजी किचन में कुझु न कुझु ख़ूबसूरत ठहंदो आहे। ऐं छो जो ख़ूबसूरत मां इन लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कयां पई, शयूं त ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि पर जेका ठाहिण वारी आहे उहा बि इलाही ख़ूबसूरत आहे। तो हलूं था मेहरीन जे किचन में ऐं उनखे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम कैसी है अज़रा। मेहरीन? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ। आपको एक बार फिर आज वेलकम करते हैं, और वैसे वेलकम करने की ऐसी खास कोई ज़रूरत तो नहीं है, हम तो साथ ही होते हैं। अच्छा, मैंने आपके लिए एक वर्ड यूज़ किया कि खूबसूरत चीज़ें बनाती हैं, तो मतलब जो खुद खूबसूरत होता है वो चीज़ें भी बहुत खूबसूरत बनाता है। बहुत तो बहुत शुक्रिया। अच्छा, एक बात मैं ये बताना चाहूँगी पहले, जो मां चवां त असांजी किचन में छा थो ठहे, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। त जेके लच्छेदार आलू जा पराठा मेहरीन ठाहिया हुआ उहे ॾाढा सुठा ज़बरदस्त माशाल्लाह, ऐं जेका उन सां गॾु चटणी उहा त इंतिहा हुई। सो अॼु तव्हां छा था ठाहिणु सेखारियो? आज हम ज़रा हटके बनाएंगे रेसिपी, ब्रेड रोल्स बनाएंगे। अच्छा, पोटैटो ब्रेड रोल्स, आलू के साथ ब्रेड रोल्स। चले। अच्छा, अॼु असां ब्रेड रोल जेके आहिनि उहे सिखंदासीं, पर जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजी सहरी जो जेको आगाज़ आहे असां हमद खां कंदा आहियूं। त अवेस भाउ खे असां हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदासीं त हमद ॿुधाए। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके बगरों बर है या अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू ही मालिके ब
या अल्लाह या अल्लाह तू ही खालिके जिन्नो बशर है या अल्लाह ओ या अल्लाह अल्लाह या अल्लाह हो या अल्लाह तू अबदी है तू अज़ली है तेरा नाम अलीमो अली है तू अबदी है तू अज़ली है तेरा नाम अलीमो अली है ज़ात तेरी सब से बरतर है या अल्लाह ओ या अल्लाह अल्लाह या अल्लाह और रात ने जबे सर अपना छुपाया चिड़ियों ने ये जिक्र सुनाया नगमा बार नसीम सहर है या अल्लाह हो या अल्लाह अल्लाह या अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह असां जेको स्टूडियो में गॾु आहिनि आलिम साहब असां सां गॾु आहिनि अल्लामा सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा जीलानी उन्हनि खे बि वेलकम कंदासीं महिमान रमज़ान जी हिन ख़ूबसूरत सेरी में अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रोज़ा कीअं पिया हलनि तव्हांजा जी बहितरीन अल्लाह जे फज़ल सां वरी महिरबानी तव्हांजी अचण जी असांखे जॉइन करण जी ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां पंहिंजी सहरी ख़ूबसूरत सहरी में नाते रसूल खां शुरूआति कंदा आहियूं त अवेस भाउ खे हिकु दफ़ो ॿीहर चवंदासीं त असांखे नाते रसूल ॿुधाए वो सुए लालजार फिरते हैं वो सुए लालजार फिरते हैं तेरे दिन बहार फिरते हैं उस गली का गदा हूँ मैं जिसमें उस गली का गदा हूँ मैं जिसमें मांगते ताजदार फिरते हैं मांगते ताजदार फिरते हैं और रखिए जैसे हैं खानाज़ादे हैं हमें रखिए जैसे हैं खानाज़ादे हैं हम मौल के ऐबदार फिर
फिरते हैं मौल के ऐबदार फिरते हैं तेरे दिन बहार फिरते हैं। सुभान अल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह तमामु ख़ूबसूरत आवाज़ अवेस भाउ जो ऐं नाते रसूल जो जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे त उहा ई ॻाल्हि जीअं राजा बि मूंसां गॾु हूंदा त कंदो आहे त हर कंहिंजो ध्यानु जेको आहे उहो मदीने शरीफ़ थी वेंदो आहे। ऐं आलिम साहब बि असां सां गॾु आहे त उन खां बि हिकिड़ो ख़ूबसूरत सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में त ॾिसो रमज़ान महीनो ईंदो आहे सभिनी खे ख़ुशी ईंदी आहे हिकिड़ी कैफ़ियत ई ॿी इंसान जी कैफ़ियत चेंज थी वेंदी आहे त रमज़ान महीनो अचण वारो आहे असां अॻ में ई अॻुवाट ई तयारियूं कंदा आहियूं या रमज़ान जो जीअं चंड बीहण वारो हूंदो आहे त हिक ॿिए खे मुबारकूं बि ॾींदा आहियूं त अॼु चंड बीहंदो या चंड बीह वेंदो आहे त हिक ॿिए खे मुबारक ॾींदा आहियूं त रमज़ान अची वियो। पर सवालु इहो हूंदो आलिम साहब खां त रमज़ान खे रमज़ान छो चयो वेंदो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु बहितरीन सवाल आहे ऐं टू द पॉइंट सवाल आहे। रमज़ानुल मुबारक अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे हिकिड़ी नेमत अता फ़रमाई आहे। इहो ज़रूरी आहे त जंहिं शइ जे मथां जेको नालो विझो वञे त उन में ज़ाहिर आहे काफ़ी काज़िज़ असबाब हूंदा आहिनि, काफ़ी हिकमतूं उन जे अंदरि हूंदियूं आहिनि। अगरि असां अरबी ज़ुबान जे हवाले सां ॾिसूं त तारीख़ी पहलू सां असां ॾिसंदासीं त सभ खां पहिरियां जेॾी महिल महीननि जा नाला रखिया वञनि पिया न, जॾहिं हीउ महीनो आयो बाबरकत महीनो अज़ीमुशान महीनो त हिन महीने जे अंदरि इंतिहाई गर्मी हुई, यानी सख़्तु ॾींहं हुआ। सो अरब वारनि हिन महीने जो नालो रमज़ा चवंदा आहिनि, यानी सहरा खे तपंदड़ हिकिड़ी रेगिस्तान हुजे ऐं जिथे ख़ुश्की हुजे पाणी घटि हुजे उनखे चइबो आहे रमज़ा। सही। उन मां पोइ ई रमज़ान हिन जो नालो रखियो वियो। अच्छा, ॿियो मतिलबु इहो आहे त यानी हिन महीने जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ते रोज़ा फ़र्ज़ु कया। न सिर्फ़ु मुसलमाननि ते रोज़ा फ़र्ज़ु हुया बल्कि जेके साबिक़ा उम्मतूं हुयूं उन्हनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु हुया। सो सभु कंहिं ते तक़रीबन घणियुनि शरीयतुनि जे मथां जेके रोज़ा फ़र्ज़ु थिया उहे रमज़ान में फ़र्ज़ु थिया। अच्छा। इन जे करे जो रमज़ान रोज़े जो मतिलबु इहो हूंदो आहे त असां बुख ऐं उन जे अंदरि हूंदा आहियूं। सही। ऐं रमज़ान जे अंदरि जेका लफ़्ज़ आहे रमज़ान, इन में रे बि आहे, मीम बि, ज़्वाद, अलिफ़, नून। इन हवाले सां हिकिड़े बुज़ुर्ग पंहिंजी किताब में लिखियो आहे त रमज़ान जी रे जो मतिलबु इहो आहे त हिन महीने में अल्लाह ताला जी रहमत नाज़िल थींदी आहे। मीम जो मतिलबु इहो आहे त मग़फ़िरत मिलंदी आहे, सुभान अल्लाह, मुहब्बत मिलंदी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी। ज़्वाद जो मतिलबु इहो आहे त मुसलमाननि खे रोज़ेदारनि खे ज़मानत मिलंदी आहे, यानी उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी ज़मानत मिली वेंदी आहे त अव्हां हीअ अमाल कयो, इबादतूं कयो, अव्हांखे जन्नत जी ज़मानत मिलंदी। पोइ आहे अलिफ़, इन जो मतिलबु आहे त रोज़ेदार ते, आबिद ते, इबादत करण वारे ते अल्लाह ताला जो इनाम नाज़िल थींदो आहे, उनखे इनाम मिलंदो आहे। ऐं आख़िर में आहे नून। सो इन जो मतिलबु आहे त उनखे मोमिन ऐं मुसलमान खे अल्लाह ताला पंहिंजो नेमतुनि जो ख़ज़ानो अता फ़रमाईंदो आहे। सो रमज़ान खे इन जे करे रमज़ान चयो वेंदो आहे जो हिन में रहमत बि आहे, मग़फ़िरत बि आहे, अल्लाह ताला जी तरफ़ां मोमिननि खे ज़मानत बि आहे, नेमतूं बि आहिनि, इनाम बि आहिनि। ऐं रमज़ान हिकिड़ी इंतिहाई अज़ीम नेमत अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे अता फ़रमाई आहे। सो हिन महीने जो जेको नालो रखियो वियो पस मंज़र मूं अव्हांखे ॿुधायो हिस्टोरिकल, त यानी रमज़ा गर्मी जा ॾींहं हुया, सख़्ती जा। सो हिन में रोज़ा रखिया वेंदा आहिनि त ज़ाहिर आहे उञ लॻंदी आहे, शिदत थींदी आहे, गर्मी महसूसु थींदी आहे, इन जे करे हिनखे रमज़ान चयो वेंदो आहे। सुभान अल्लाह, तमामु डिटेल में तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां असांखे रमज़ान जी असल जेका मीनिंग आहे त नालो छो रखियो वियो या रमज़ान खे रमज़ान असां छो चवंदा आहियूं, ख़ूबसूरत तरीक़े सां आलिम साहब असांखे सम्झायो। ऐं हाणे हलूं था महरीन जी किचन जी तरफ़, त महरीन खां पुछंदासीं त क्या बता रही थी नाम आप डिश का? अच्छा, हम आज बना रहे हैं ब्रेड रोल। ये हम बहुत आसान सी रेसिपी है कि आप जैसे अपने एक साइड डिश के तौर पे इस्तेमाल कर सकते हैं। तो उसके लिए हमें चाहिए है, अच्छा हमने यहाँ पे ये जो आपको मिक्सचर नज़र आ रहा है ये है, इसमें हमने एक शिमला मिर्च ली है छोटी, अगर शिमला मिर्च बड़ी हो
तो आप उसमें को हाफ कर लें। और एक इसमें गाजर है, एक प्याज है, 3 हरी मिर्चें हैं। इनको हमने ब्लेंडर में बिल्कुल बारीक पीस लिया है। अच्छा, ठीक है, ये हमारे ब्लेंडर में हमने इसको पीस लिया है। 2 उबले आलू हैं, और ये जो हैं अलग इसमें हम मिक्स करेंगे। अच्छा, इसका तरीका ये है कि हम इसको पहले ये जो हमारे ब्रेड हैं इसके हम कॉर्नर्स को काट लेंगे। अच्छा, आलूओं को आपने मैश किया हुआ है बॉईल करके? जी, बॉईल करके अच्छा। हमने इनको मैश कर दिया है। सही है। ये सब चीज़ें हम आपस में मिला देंगे, फिर हम इनके रोल बनाएंगे। सही। ये हमारे पास पानी है, इसमें हमने ब्रेड को भिगोना है और फ़ौरन ही हम इसको निकाल लेंगे और इसको हम दूसरे प्याले में करके रख देंगे। सही। ठीक है, अच्छा। अब ये जो 5 हमने यहाँ पे ब्रेड स्लाइस लिए हैं, इनको हम इसी तरह करेंगे और हम ये मिक्सचर जो है आलूओं को इसमें डालेंगे, ये मिक्सचर हम इसमें डालेंगे, हम सबको एक साथ मिक्स कर देंगे। मिला देंगे। अच्छा। इसमें फिर हमारे पास है नमक, आधा चाय का चमचा हमारे पास होगा अदरक पाउडर। अगर आपके पास घर में अदरक पाउडर नहीं है तो आप 1 चाय का चमचा अदरक पेस्ट ले सकते हैं। सही। ये है ज़ीरा, ये भी आपके पास जाएगा आधा चाय का चमचा। इसको भी हम इसमें ऐड कर देंगे। नमक आप अपने टेस्ट के हिसाब से ऐड करें। ये अदरक पाउडर डाल दिया आधा चाय का चमचा, और अच्छा। ज़ीरा पाउडर आधा चाय का चमचा। अच्छा, ये कॉर्नफ्लावर है, कॉर्नफ्लावर इसमें जाएगा 3 टेबल स्पून। ये क्या डाल रहे हैं आप? कॉर्नफ्लावर, कॉर्नफ्लोर। सही। कॉर्न स्टार्च भी बोलते हैं इसको। ये मेरे पास चमचा छोटा है तो मैंने 1 टेबल स्पून के हिसाब से इसको ऐड कर दिया है। अब हम इसको अच्छी तरह मिक्स कर लेंगे। मिक्स करने के बाद मैं इसके रोल्स बनाऊंगी, फिर आपको बताऊंगी। हमने ये ऑयल रखा है, हल्का सा हाथ पे लगाएंगे, जैसे हम रोल्स की शक्ल होती है ना, हम उसी तरह इसको रोल की शक्ल में लेके आएंगे। फिर इसमें ब्रेड क्रम्ब लगा के हम इसको फ्राई करेंगे। बाकी प्रोसीजर मैं आपको बना के दिखाती हूँ। चलो, जब तक आप ये मिक्सचर को मिक्स करें। अच्छा, जेसिताईं ही जेको बि ठाहियो अथसि पंहिंजो मसालो मिक्स करे आराम सां जेको आहे रोल ठाहिण सां सिखंदासीं बाद में। पर ब्रेक जो बि टाइम थिया, महिमान रमज़ान में वठूं था नंढड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु। महिमान रमज़ान जी इन ख़ूबसूरत सहरी में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था ऐं अल्लाह ताला तव्हां सभिनी जूं इबादतूं रोज़ा क़बूल फ़रमाए। अच्छा, स्टूडियो में हिन वक़्तु असांखे जंहिं जॉइन कयो आहे तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक नात ख़्वान आहे असां सां गॾु ज़ैनुल आबिदीन सुल्तानी, उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम। वॾी महिरबानी, तव्हां आयो असां ॾे हिन महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में। अच्छा, आलम साहब खां पुछंदासीं त ही पाक बरकतुनि वारो जेको महीनो आहे, त इन महीने में रमज़ान मुबारक में अल्लाह ताला आसमानी दुनिया जेका आहे, जेका आसमानी दुनिया ते जेका मखलूक रहे थी, ख़ासि तौर ते उन्हनि खे कहिड़ो हुकुम फरमाईंदो आहे? जॾहिं हदीस मुबारक आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था, इज़ा दख़ल शहरु रमज़ान फुतिहत अबवाबुस समा। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था, जेॾीमहिल रमज़ान जो महीनो ईंदो आहे,
अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो आहे आसमान जे फ़रिश्तनि खे त फ़ुतिहत अबवाबु समा, आसमान जा दरवाज़ा खोलियो। ॿी हदीस मुबारका जे अंदरि आहे फ़ुतिहत अबवाबुल जन्नह, जन्नत जा दरवाज़ा खोले छॾियो। माशाल्लाह। ऐं टियों हुकुम अल्लाह ताला इहो सादिर फरमाईंदो आहे गुल्लिकत अबवाबु जहन्नम, जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे छॾियो। यानी टे हुकुम सादिर फरमाईंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त। आसमाननि जा दुनिया दरवाज़ा बि खोलियो, जन्नत जा दरवाज़ा बि खोलियो ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे छॾियो। आसमाननि जा दरवाज़ा खोलण जो मतिलबु इहो आहे त असांजे मथां जेको 11 महीना ताईं रहमत बरकत ऐं अल्लाह ताला जूं जेको इनायतूं इनाम नाज़िल थियनि था पिया, कसरत सां उहे असांजे मथां जेको आहे उन्हनि जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। गोया अल्लाह ताला अता करण जे मूड में हूंदो आहे, पाण चवंदो आहे त बाननि खे मां पंहिंजी रहमत बि अता फ़रमायां, पंहिंजो फज़ुल बि, पंहिंजी इनायतूं बि, पंहिंजा इनाम बि अता फ़रमायां। गोया आसमाननि जा दरवाज़ा असांजे लाइ खुली वेंदा आहिनि। जेको बानो घुरंदो वेंदो अल्लाह ताला उनखे अता फ़रमाईंदो वेंदो। जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त हाणे ए मुंहिंजा बानो, मूं हुकुम ॾेई करे जन्नत जा दरवाज़ा अव्हांजे लाइ खोलिया आहिनि। जन्नत जा दरवाज़ा अल्लाह ताला खोले छॾिया। हाणे इख़्तियार असांखे आहे, असां वटि ताक़त आहे त असां उन हुकुमनि ते हली करे जन्नत ताईं पंहिंजो जेको नतीजो आहे, ज़िंदगी जो जेको मोरलिटी आहे, मोरल जन्नत ताईं पुॼण जे लाइ असां महिनत कयूं, अल्लाह ताला खे राज़ी करे। अल्लाह ताला असांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोलिया, रमज़ान बि असांखे ॾिनई। सो इन जे करे जो तव्हां महिनत कयो, अमल कयो, इबादत कयो, दरवाज़ा अव्हांजे लाइ खोलिया आहिनि, लिहाज़ा जन्नत ताईं अव्हां पुॼंदा अल्लाह जे हुकुम इजाज़त सां। वरी आसमाननि ते ॿियो इहो टियों हुकुम अल्लाह ताला अता फ़रमाईंदो आहे त अव्हां जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे छॾियो। मतिलबु इहो आहे त बानो मूं जो जेको कहारियत हुई, जब्बारियत हुई ऐं जेको मुंहिंजी जलाल ऐं अज़मत हुई, उन जे अंदरि जेका अल्लाह ताला जो कहर ऐं जबर हुयो, उन जा दरवाज़ा बंदि आहिनि, सिर्फ़ु रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि। सो असांजे लाइ पैगाम ऐं हुकुम इहो हूंदो आहे त असां बि गुनाह न कयूं, बल्कि नेकी कयूं, सुठा अमल कयूं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रिज़ा ऐं रहमत हासिल करे जन्नत ॾांहुं वञूं। न कि रमज़ान जे अंदरि बि असां जेके शैतानी अमाल आहिनि, अफ़ाल आहिनि। टियों जेको हदीस मुबारका जो आख़िरी हिसो आहे, उन में हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो सुलसिलत शयातीन, यानी शैताननि खे ॿधो वेंदो आहे, क़ैद कयो वेंदो आहे। सही, ईअं सम्झो त अरेस्टेड थी वेंदा आहिनि उहे। शैतान हिकु त आहे जेको इब्लीस, ॿियो हिकिड़ो शैतान हर इंसान सां गॾु आहे, उनजो नफ़्स जेको उनखे मजबूर करे थो बुराई जी तरफ़, गुनाहनि जी तरफ़, बदअमली जी तरफ़। सो शैतान जो क़ैदो बंदि जे अंदरि वञण जो मतिलबु इहो आहे त हाणे हिन महीने में अल्लाह ताला असांखे इहे मौक़े ॾिना आहिनि त असां इबादत कयूं, न कि नफ़्स ते हली करे नफ़्स जे पोयां लॻी गुनाह कयूं। शैतान जी क़ैदो बंदि उनजो जेल खाने जे अंदरि वञण जो मतिलबु इहो आहे त असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी कयूं, शैतान जे पोयां न वञूं। बेशक। ऐं जेतिरो थी सघे त पंहिंजे नफ़्स ते काबू कयूं, छो जो रमज़ान महीने में त इहो ई चयो वेंदो आहे त शैतान त बंदि हूंदो आहे, पर इंसान जे अंदरि जेको नफ़्स आहे उहो ई तव्हांखे भलो या बुरो अमल करण ते मजबूर कंदो आहे। त हलूं था हिन वक़्तु मेहरीन जे किचन में ऐं ॾिसूं था त मेहरीन जेको आहे डिश खे किथे पहुचायो। अभी क्या कर रही हैं आप? अच्छा, देखिए मैंने आपको बताया था कि हमने इसको सब चीज़ों को हमने मिला लिया। अब मिलाने के बाद हमने इसको अच्छी तरह से मिक्स करके इसको बिल्कुल, आप जब इसके रोल्स बनाए हैं, मैं आपको बता देती हूँ कि इसको हल्का सा आप अपने हाथ पे ऑयल लगाएंगे, ऑयल लगा के यहाँ पे हम इसको रोल बनाएंगे। अच्छा, अब आपकी मर्ज़ी है कि आप इसको बड़ा कर लें या छोटा कर लें, वो बिल्कुल इट्स ऑल अप टू यू। अच्छा, इस डिश का नाम क्या रखेंगे? ब्रेड रोल। ब्रेड रोल रेसिपी, क्योंकि इसमें ब्रेड भी हैं, इसमें आलू भी हैं और इसमें सब्जियां भी हैं, तो जो अच्छा आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेको हिननि कॉर्नफ्लावर विधो आहे उनखे सिंधी में जंहिंखे असां निशास्तो सरींदा आहियूं, ऐं काफ़ी माण्हू उनखे कलफ बि सरींदा आहिनि, ऐं काफ़ी मलाई या कस्टर्ड में बि उहो पवंदो आहे। मतिलबु सवली सिंधी में मां तव्हांखे ॿुधायां त उहो जेको आहे निशास्तो आहे, जेको कॉर्नफ्लावर आहे, तव्हां उहो विझी सघो था। तव्हां चओ त वाइट कलर जो हिननि छा विधो,
त उहो आहे ऐं हिननि 4 खां 5 स्लाइस पानी में डिप करे ऐं आलू जेको मैश थियल हुयो उन खां पोइ जो आपका दूसरा वाला मिक्सचर था उसमें क्या क्या चीज़ें थी? उसमें हमारे पास एक छोटी शिमला मिर्च, एक गाजर, एक प्याज, 3 हरी मिर्चें, इन सही। तीनों को हम काट के मतलब जैसे मोटा मोटा काट के उसको आप ब्लेंडर में डाल दें। ब्लेंडर में डाल के उसको आप चॉप कर लें, मतलब जैसे सॉरी आपका जो चॉपर है उसमें डाल के आप उसको चॉप कर लें और वो बिल्कुल बारीक पिस जाएगा। जब आप वो पिस जाए तो जो आपके बॉयल आपने जो आलू किए हैं उसको और जो ब्रेड आपने पानी में डाल के स्क्वीज़ किए, इन सबको एक साथ करके मसाले ऐड कर दें एक एक करके। फिर इस तरह की इसकी शक्ल आ जाएगी और हमने हल्का सा हथेली पे तेल लगा के इसके रोल्स बना लेने हैं। अच्छा। अभी आपके जितने भी रोल्स बनेंगे, आप चाहें तो कुछ लोग कोटिंग के लिए अंडे भी इस्तेमाल करते हैं, तो अंडों में डिप करके फिर आप कोट कर लें, या फिर आप सिर्फ ऐसे ही कोट कर लें तो ये तब भी कोट हो जाएगा। अच्छा, मतलब टूटेगा नहीं जब हम बनाएंगे टूटेगा तो? नहीं। इसमें 2 ऑप्शन होते हैं, या तो आप इसमें कर लें या आप इसमें कर लें। जब आप अंडे यूज़ करते हैं तो जब आप फ्राई करते हैं तो उसमें तेल जो है वो पूरा अंडों वाला तेल हो जाता है। हाँ, सही वो बात है। डिपेंड करता है, बाज़ लोगों को जैसे अंडे नहीं खा सकते और ब्रेड क्रम्ब से थोड़ा क्रिस्पी क्रिस्पी टेस्ट आता भी है। आएगा। अच्छा, क्रिस्पी ब्रेड क्रम्ब में एक चीज़ होती है, एक तो ये बिल्कुल बारीक हैं, एक होते हैं अगर आपको क्रिस्पी पसंद है तो आप इसमें थोड़े मोटे ब्रेड मोटे क्रम्ब्स वाले ले यूज कर सकते हैं। सकते हैं। सही। ठीक है। अच्छा, जब तक मेहरीन ये रोल फ्राई करे तब तक जो है हम ज़ैनुल आबदीन से खूबसूरत नाते रसूल सुन लेते हैं। जी ज़ैनुल आबदीन। या मुस्तफ़ा खैरुल वरा, या मुस्तफ़ा खैरुल वरा, आलाओ तम तुह जो शान या मुस्तफ़ा खैरुल वरा, आलाओ तम तुह जो शान शम्सो कमर सलामी दियन, मौला वदायो तुझो मानो या मुस्तफ़ा। झुकंदा वया सजदा कंदा, कलमो पढ़ी हाज़िर थिया। झुकंदा वया सजदा कंदा, कलमो पढ़ी हाज़िर थिया। हुक्म बुधी चीरे ज़मीं, हुक्म बुधी चीरे ज़मीं, वण हाज़िर अची क़दमन में थिया। या मुस्तफ़ा खैरुल वरा, आलाओ तम तुझो शान अबू जहल ही प्यो पूछे, साईं मुझी मुठ में छा है। अबू जहल ही प्यो पूछे, साईं मुझी मुठ में छा है। मदनीअ जी शाहिदी ॾियण जे लाइ, आका जी शाहिदी ॾियण जे लाइ, पत्थरनि मां जारी अल्फाज थिया। या मुस्तफ़ा खैरुल वरा, आलाओ तुम तुझो शान सुल्तानी नज़ीर फ़िक्र न कर, मौला पंहिंजो ॾिनो थई दिलबर। सुल्तानी नज़ीर फ़िक्र न कर, मौला पंहिंजो ॾिनो थई दिलबर।
हर वक्त उन ते दुरूद प्यो पढ़, हर वक्त उन ते दुरूद प्यो पढ़, तोखे खुदा क्यों सना ख्वान आ, या मुस्तफ़ा खैरुल वरा, आला उत्तम तू जो शान आ, शम्सो कमर सलामी दियन, मौला वधायो तुझो मान आ, या मुस्तफ़ा या मुस्तफ़ा। सुभान अल्लाह, माशाल्लाह, जज़ाकल्लाह। ऐं ज़ैनुल आबिदीन सुल्तानी तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक। ऐं मुफ़्ती साहब खां जेको हिन वक़्तु असांजो सुवालु हूंदो, जीअं असां सभिनी खे ख़बर आहे ऐं त जेके बि असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, त उन ते रमज़ानुल मुबारक में हुज़ूर सल्लल्लाहु जी उम्मत लाइ आहे ई रहमत, पर असुल जेको रहमत जो मतिलबु आहे उहो छा आहे, उन ते तव्हां थोरी रोशनी विझिजो। लास्ट क्वेश्चन जे अंदरि मूं इहो अर्ज़ु कयो हो त रमज़ान जेका आहे इहा अज़ीम नेमत अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे अता फ़रमायो आहे। रमज़ान असांजे लाइ रहमत बणिजी करे आयो। बिल्कुलु। हिन जे अंदरि ॿ हिसा आहिनि रमज़ान में। रमज़ान जो हिकिड़ो मतिलबु इहो आहे त असां हिन जे अंदरि इबादत कयूं, यानी रोज़ा, नमाज़, तरावी, तिलावत, सॼो कुझु। हाणे मूं इहो सोचियो त रहमत हक़ीक़त में छा आहे। रमज़ान त रहमत आहे, बिल्कुलु, पर रहमत कहिड़ी शइ आहे। अगरि असां क़ुरान मजीद खां पुछंदासीं त क़ुरान मजीद असांखे रहमत जा तमामु घणा मफ़हूम ॿुधाया। ऐं हिकिड़ो जेको मशहूरु मफ़हूम अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे क़ुरान मजीद जे अंदरि ॿुधायो, उहो इहो त हिन काइनात में मूं जंहिं शइ खे रहमत बणाए करे मोकिलियो आहे, उहो मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। बिल्कुलु। यानी अल्लाह ताला जी रहमत जेका हिन काइनात जे अंदरि अगरि उनजो आइडियल उसवा, उनजो को बि नमूनो ॾिसणो हुजे, का ज़ात को मुजस्सम इम्बॉडीमेंट ॾिसणो हुजे, त उहा ज़ाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। बेशक। गोया रमज़ान असांजे लाइ रहमत इन हिसाब सां आहे त असांखे रमज़ान इबादत जे लाइ मिलियो, पर रहमत हुज़ूर जी ज़ात आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो उन अंदाज़ सां असां रहमत अपनायूं रमज़ान जे अंदरि, जंहिं अंदाज़ सां ख़ुदि जान रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जे अंदरि पाण इबादात कयूं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी कयूं। रमज़ान जा मूं चयो न ॿ, हिकु आहे इबादत जो ताल्लुक़ु आहे ख़ुदा सां। बिल्कुलु। ॿियो जंहिंखे असां हुकूकुल इबाद चवंदा आहियूं, यानी हिकिड़ो इंसान जो ताल्लुक़ु हूंदो आहे पंहिंजे मौला सां, ॿियो ताल्लुक़ु हूंदो आहे मख़लूक़ सां, इंसाननि सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां, भाइरनि सां, पंहिंजे पड़ोसी वग़ैरह उन्हनि सां। रमज़ान जे अंदरि अगरि असां इबादत कयूं, फ़र्ज़ु कयो हिकिड़ो माण्हू अगरि रोज़ो रखे थो पियो, 14-15 कलाक ताईं उनजी रोज़े जी जेका आहे उहो टाइमिंग ड्यूरेशन हले थी पई। सही। इफ़्तारी जे वक़्तु अगरि हिकिड़ो माण्हू उन रोज़ेदार खे रोज़ो खोलराए थो, खजूर सां, पाणी सां, कंहिं बि ज़रिए सां अगरि रोज़ो खोलराईंदो, त हदीस मुबारक आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त जेतिरो सवाब, जेतिरो अजर अल्लाह रब्बुल इज़्ज़त 13 कलाक 14 कलाक रोज़े रखण वारे खे अता फरमाईंदो, ओतिरो ई सवाब अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन इफ़्तारी कराइण वारे खे बि अता फरमाईंदो। ॾिसो न, ही ॿ मुख़्तलिफ़ ताल्लुक़ आहिनि। हुन रोज़ो रखियो, अल्लाह जो ताल्लुक़ निभायईं। सही। हुन रोज़ो खोलरायो, इंसान सां मोहब्बत कयईं। बिल्कुलु। ओतिरो ई सवाब मिलनी के ओतिरो ई सवाब उन थो खे, मिले। यानी अगरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां ताल्लुक़ बणाइजे, उन जी रिज़ा जे लाइ हुजे ऐं इबादत कजे, तॾहिं बि ओतिरो सवाब। अगरि इंसाननि सां मोहब्बत थी कजे, तॾहिं बि ओतिरो सवाब। ज़बरदस्त, माशाअल्लाह। ऐं तमामु ख़ूबसूरत, ऐं उहा ई चवंदसि त तफ़सील सां जेको आहे हर जेको आहे असांखे सवाल जो जवाबु पिया ॾियनि आलिम साहब। अच्छा, मेहरीन जे किचन में हलंदासीं त पुछंदासीं, मेहरून फ्राई कर रही हैं आप? फ्राई का बस हम फ्राई करने वाले हैं। आपने बड़ा अच्छा सवाल पूछा था कि ये टूटेंगे तो नहीं, तो मैं आपको दोनों तरह से बना के दिखाऊंगी। ये वाले हैं मैंने ये बगैर अंडे की कोटिंग किए करें, और ये वाले हैं विद एग कोटिंग किए। अच्छा, ठीक है, तो ये कि हम दोनों तरह से देख लेंगे, लेकिन ये टूटते नहीं हैं क्योंकि इसमें ब्रेड और पोटैटो टुगेदर होते हैं, तो वो इट मेक्स अ स्ट्रॉन्ग बॉन्ड। अच्छा, तो अभी आपने बस डाला हम है? अभी नहीं, हम ये तेल गरम हो जाए थोड़ा, तो फिर हम इसमें डालेंगे। चले
चले जब तक तेल गर्म हो जाता है हम नाते रसूल सुन लेते हैं ज़ैनुल आबिदीन से। जी मदीने जावरी अजबे मुनारा याद प्याया है, मुनारा याद प्याया है। डिठा जे की अखिन मोहजने नजारा याद प्याया है, नजारा याद प्याया है। खुदा का दुआ मदीने में रहण जी थो घुरा वेठो। खुदा का दुआ मदीने में रहण जी थो घुरा वेठो। मुझी हिन दिल के मोहब्बत जा पुकारा याद प्याया है, पुकारा याद प्याया है। डिठा जे की अखिन मोहज नजारा याद प्याया है, नजारा याद प्याया है। रहामा गुंबदे खजरा साए में सदाई शल। रहामा गुंबदे खजरा साए में सदाई शल। अजब मंजर घुरन दुआऊं मुँह पारा याद प्याया है, मुँह पारा याद प्याया है। उते हिन नूर जूं लाटूं ऐं रहमत थी वसे रब जी। उते हिन नूर जूं लाटूं ऐं रहमत थी वसे रब जी। गुनहगार ते नाजिल से सहारा याद प्याया है, सहारा याद प्याया है। डिठा जे की अखिन मोहज नजारा याद प्याया है, नजारा याद प्याया है। उतों जो आबे ज़मज़म में अजवाजूं खजूरों बे। उतों जो आबे ज़मज़म में अजवाजूं खजूरों बे। मदीने शहर जा माण्हू प्यारा याद प्याया है, प्यारा याद प्याया है। डिठा जे की अखिन मोहज नजारा याद प्याया है, नजारा याद प्याया है। गुनाहन जी
मिले माफ़ी गुनाहगारन समूरन खे गुनाहन जी मिले माफ़ी गुनाहगारन समूरन खे आज में सुल्तानी नज़ीर पारा याद प्याया है पारा याद प्याया है डिठा जे की अखिन मुझे नज़ारा याद प्याया है नज़ारा याद प्याया है। सुभान अल्लाह माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं असांजे महिमान रमज़ान जी जेका ख़ूबसूरत सहरी आहे उहा जारी सारी आहे किचन मां ज़बरदस्त ख़ुशबू अचे पई आलिम साहब बि असां सां गॾु आहे ख़ूबसूरत ॻाल्हियूं असां सिखी रहिया आहियूं हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे पई ऐं किथे पढ़ियो त जॾहिं बि तव्हां ॾिसो उमिरे ते वेंदा आहियो हज ते वेंदा आहियो इहो त नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंखे मालिक साईं घुराइणु चाहे त उनखे ई घुराईंदो आहे ईअं त तव्हां ॾिसंदा आहियो अमीर तरीन माण्हू जेके आहिनि उहे ख़्वाहिश में ई रहंदा आहिनि ऐं हिन दुनिया में हलिया वेंदा आहिनि पर उहे वञी न आहिनि सघंदा इहो इन जे लाइ न त उन्हनि वटि पैसा न हूंदा आहिनि उहो इन जे लाइ त उन्हनि जो नसीब न आहे हूंदो त जिन जो नसीब थियो आहे त अलाह साईं उन्हनि जो हज ऐं उमिरो क़बूल करे ऐं जेके नाहिनि विया त दुआ इहा ई आहे त उहे जल्द खां जल्द वञनि ऐं जेका वबा आहे असांजे हिन पूरी दुनिया में फैलियल जंहिंजे करे असां नथा वञी सघूं त अलाह साईं पंहिंजे रहम ऐं करम ऐं हिन रमज़ान जे सदके उहा वबा बि ख़तमु करे ऐं महिमान रमज़ान में ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ करे वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे ख़ूबसूरत सहरी में महिमान रमज़ान जे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असांखे हिन वक़्तु वरी हिकु ॿी नात ख़्वान जॉइन कयो आहे शिज़ा असां सां गॾु आहे शिज़ा हुसैन उनखे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम शिज़ा वालेकुम अस्सलाम। कैसी हैं ठीक हूँ। रोज़े कैसे जा रहे हैं आपके जी बहुत अच्छे जा रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। अच्छा शुक्रिया आपका आने का अच्छा असां पंहिंजी जेको आहे मेहरीन किचन तरफ़ हलंदासीं ऐं ॾिसंदासीं त असांजा जेके पोटेटो रोल्स हुया उहे किथे पहुता अच्छा ये तो डिश आउट भी थी हुआ है ये तो डिश आउट हो चुके हैं ये हमने डिश आउट कर लिए हैं और देखें आप कहीं से अच्छा इसमें से आप मुझे बताएं एग वाला कौन सा है और जो आपने देखें ये जो है ना ये सब विदाउट एग है मैंने विदाउट एग वाले कम बनाए थे अच्छा और बाकी ऑलमोस्ट विद एग हैं एग है सही अच्छा आपने रोल बना के एग में ही डिप करके फिर उसमें ब्रेड क्रम्स में किया है या नहीं हमने पहले रोल बना लिए फिर उसके बाद हमने अंडा फेंट के उसमें हल्का सा डिप किया और डिप करके हमने उसमें ब्रेड क्रम्स लगा लिए अच्छा एक बार फिर ये रेसिपी पूरी आप थोड़ा रिपीट कर दें अच्छा हमने सबसे पहले क्या किया कि हमने एक छोटी शिमला मिर्च एक गाजर एक प्याज 3 हरी मिर्चें ये हमने मोटी मोटी काट के अपने चॉपर में डाली उसको चॉप कर दिया उसके बाद हमने 2 बॉयल और मैश्ड आलू हमने उनको उस रख दिया मैश करके हमारे पास 5 ब्रेड के स्लाइसेस थे डबल रोटी के 5 स्लाइस थे उसको हमने उसके जो कॉर्नर हैं वो छुरी से काट के उनको अलग कर लिया फिर हमने सबसे पहले पानी में उनको डिबो के हल्का सा और फ़ौरन निकाल के उनका पानी निचोड़ लें निचोड़ के अलग प्याले में रख दें 5 स्लाइस को इसी तरह करेंगे फिर उसके बाद हम उसमें जो हमने अपना सब्जियों का मिक्सचर बनाया था उसको ऐड कर देंगे फिर हम उसमें अपने आलू ऐड करेंगे
आलू ऐड करने के बाद हम उसमें मसाले ऐड करेंगे। हमने आधा चाय का चमचा अदरक पाउडर डाला था। अदरक पाउडर नहीं हो तो 1 चाय का चमचा अदरक पेस्ट, लेकिन सही। उसमें पानी नहीं होना चाहिए। और आधा चाय का चमचा ज़ीरा पाउडर और नमक आप हस्बे ज़ायका उसमें ऐड करें। ठीक है, इन चीज़ों को मिला लें। मिला के इसके इस तरह रोल बना लें। रोल बना जब आप रोल बनाएंगे तो हल्का सा हथेली पे आप ऑयल लगाएंगे। ऑयल लगाएंगे तो ये वैसे ही उसमें आप ब्रेड क्रम्ब में इसकी कोटिंग करेंगे तो हमें अंडे की ज़रूरत नहीं है। लेकिन बाज़ लोग कबाब या कटलेट्स जो बनाते हैं उसमें अंडे की कोटिंग करते हैं, तो इट्स ऑप्शनल। अगर आप चाहें तो आप उसमें अंडे की कोटिंग कर सकते हैं, और अगर आप नहीं भी करेंगे तब भी ये बेहतरीन फ्राई हो जाएंगे। अच्छा, वैसे तो बहुत खूबसूरत लग रहे हैं और टेस्ट करने के बाद पता चलेगा कि टेस्ट हम कैसा है। इनको एक तोड़ सवाल के भी करना चाहूंगी यहाँ पे। या श्योर। हाँ, जैसे आप अभी तोड़े तो ये सवाल हमने भी इसी देखें, हिसाब से होगा। ये तोड़ के दिखाया है, ये देखिए। ये तो बने हैं प्योर पोटैटो, मतलब पोटैटो, potatoes के। ब्रेड, अच्छा, जो वेजिटेबल। बच्चे चिकन नहीं खाते और उनकी अम्मा या बड़ी बहनों को बड़ा वो शौक होता है कि चोरी छुपे उनको कुछ खिलाया जाए, तो क्या हम इसमें चिकन ऐड कर बिल्कुल सकते हैं? बिल्कुल, हम डिफरेंट वेरिएशन कर सकते हैं इसमें अपने हिसाब से, उसमें कोई मसला नहीं है। चाहें तो आप इसमें बीच में चीज़ भी डाल सकते हैं, चाहे तो आप इसमें चिकन भी फ्लेवर डाल सकते इनहेंस हैं करने के लिए। enhance करने के सही, लिए। बहुत शुक्रिया महरीन आपका you. और आपका और हमारा साथ ये पूरा रमज़ान रहेगा। हम खूबसूरत सहरी में अपनी साथ होंगे और खूबसूरत डिश के साथ आपको करते हैं बाय बाय। और बहुत शुक्रिया आपका। अच्छा, अलामा साहब सां गॾु आहे त ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत सवाल आहे, उहो बि कंदसि। ॾिसो, जीअं जुमे खे तमामु घणी फ़ज़ीलत हासिल आहे। हमेशह चवंदा आहिनि त जुमे जी नमाज़ त फ़र्ज़ु आहे, लाज़मी आहे। ऐं जेको घर जो वॾो आहे, तव्हांजो जेको भाउ आहे या पीउ आहे जेको घर हलाए थो, उन ते चवंदा आहिनि त नमाज़ फ़र्ज़ु आहे जुमे जी। अदरवाइज़ ॿुधायो इहो वेंदो आहे त जेकॾहिं तव्हां नमाज़ पढ़ो था त हिकिड़ो फ़रिश्तो ईंदो आहे तव्हांजे घर में रहमत वसाए वेंदो आहे। अगरि उन घर जो वॾो को नमाज़ नथो पढ़े त वरी मलाइके ईंदा आहिनि त उते बाहि ॿारे वेंदा आहिनि। इन खे थोरो डिफाइन कजो त माना छा हक़ीक़त आहे, हदीस सही छा पई ॿुधाए असांखे? पहिरीं ॻाल्हि त जेका आहे तो नमाज़ जेका आहे उहो चाहे घर जो वॾो हुजे चाहे नंढो हुजे, सभिनि ते फ़र्ज़ु आहे। जी हाँ, बशर्ते के बालिग हुजे। बालिग थियण खां पोइ उन ते नमाज़ जेका आहे फ़र्ज़ु थी वञे थी पई। अगरि घर जो वॾो नमाज़ पढ़े थो पियो त इन सां यकीनन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा फ़रिश्ता जेके आहिनि रहमत खणी ईंदा आहिनि। अगरि घर जो वॾो नमाज़ नथो पढ़े ऐं नंढा पढ़नि था पिया त मूं सम्झां थो त अल्लाह ताला जी रहमत वसी आहे। सो अल्लाह ताला न चाहींदो त मुंहिंजे ॿारनि खे, मुंहिंजे इंसाननि खे तकलीफ़ पहुचे, उन्हनि खे बाहि या को अज़ाब या को अहिड़ी सूरत जे अंदरि उन्हनि खे तकलीफ़ अचे। सो अल्लाह ताला बेनियाज़ आहे, चाहे त अज़ाब ॾेई सघे थो, चाहे तो माफ़ करे, पर उन जी रहमत तमामु वसी आहे। नथी पढ़ी वञे बिल्कुल भी, केर नथो पढ़े। हाँ, त उन जे लाइ त वाज़े हदीस मुबारक आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए जेके नमाज़ नथा पढ़नि, अगर मूंखे उन्हनि जे ॿारनि जे यानी ख़्याल न हुजे, उन्हनि जी औलाद जो ख़्याल न हुजे, हुज़ूर फरमाए तो मूं उन्हनि जे घर के बाहि ॾेई छॾियां। यानी एतिरी वईद आहे उन्हनि जे लाइ। सख़्तु हिकिड़ो हुकुम आहे त अगरि नमाज़ नथा पढ़नि त पोइ त उन्हनि जे लाइ यानी लाज़िम आहे बिल्कुलु। सो बहरहाल जेको आहे डिटेल में ऐं इन लाइ इहो सुवाल पुछो त काफ़ी माण्हू जेको आहे कुझु चवंदा आहिनि, काफ़ी कुझु। त आलिम साहब बि सही ॿुधाए सघे थो। असां शिज़ा खां नाते रसूल ॿुधंदासीं। जी शिज़ा, क्या सुनाएंगे अभी आप? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कभी ऐसी हाज़िरी हो, कभी ऐसी हाज़िरी हो, दर मुस्तफ़ा पे मेरी, कभी ऐसी हाज़िरी हो, मेरे सामने हो रोज़ा
हूँ, ये दुआ कसम खुदा की मैं खुदा से मांगता हूँ, ये दुआ कसम खुदा की मेरे दिल में हो मदीना, मेरे दिल में हो मदीना, मेरे लब पे या नबी हो, कभी ऐसी हाजिरी हो। कहे मौत मुझसे जिस दम तेरा वक्त आखिरी है, कहे मौत मुझसे जिस दम तेरा वक्त आखिरी है, मेरी रूह उस घड़ी भी, मेरी रूह उस घड़ी भी तेरी नात पढ़ रही हो, कभी ऐसी हाजिरी हो। मेरे दिल में आरज़ू है अभी जान दूँ लिपट कर, मेरे दिल में आरज़ू है अभी जान दूँ लिपट कर, तो सुनहरी जालियों को, तो सुनहरी जालियों को मेरी आँख चूमती हो, कभी ऐसी हाजिरी हो। मेरे सामने हो रोज़ा मुझे मौत आ रही हो, कभी ऐसी हाजिरी हो। सुभान अल्लाह, माशाल्लाह, जज़ाकल्लाह। अच्छा आलम साहब, हिन महीने में तरावियूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि ऐं सभु मर्द जेके राति जो ईंदा आहिनि तरावी पढ़णु, त असुल जेको सुवालु आहे त तरावियुनि जो छा सवाबु आहे ऐं जेके माण्हू नाहिनि पढ़णु वेंदा उन्हनि जे लाइ छा हुकुम आहे? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त तरावी जेका आहे ही सुन्नत नमाज़ आहे, यानी ही फ़र्ज़ कोन्हे। या अच्छा अगरि कोई नथो पढ़े त ईअं न आहे त हिकिड़ो माण्हू रोज़ो रखी ऐं तरावी न पढ़ी त यानी रोज़े जो सवाबु न मिलंदो। रोज़ो फ़र्ज़ आहे पंहिंजी जाइ ते, उनजो जुदा सवाबु आहे, तरावी जो पंहिंजो जुदा सवाबु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मस्जिद नबवी जे अंदरि हिकिड़ी रिवायत जे अंदरि आहे त हिकिड़ो ॾींहुं, ॿी रिवायत जे अंदरि आहे 3 ॾींहं ताईं नमाज़ पढ़ियाऊं अकेले। अच्छा रमज़ान जे अंदरि 20 रकातूं, इशा नमाज़ खां पोइ 20 रकातूं नमाज़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ी, पोइ वरी पंहिंजे हुजरे मुबारक जे अंदरि तशरीफ़ वठी विया। इहो सम्झी करे ईअं न थिए त हीअ मुंहिंजी उम्मत जे मथां फ़र्ज़ थी वञे ऐं उम्मत जेका आहे 4 रकातूं 8 रकातूं 3 रकातूं, इहो उम्मत जे लाइ दुश्वारी आहे, मुश्किल आहे। त 20 रकातूं अगरि फ़र्ज़ थी वञनि हा, न पढ़ण वारे ते घणो गुनाह थिए हा। सो लिहाज़ा ही सुन्नत आहे, फ़र्ज़ कोन्हे को। हुज़ूर अलैहिस्सलाम खां पोइ ही सिलसिलो मुनक़ता रहियो। हज़रत उमर फारूक जे दौर में पोइ वरी बाक़ाइदा जेको अॼु असां जंहिं तरीक़े सां जंहिं शक्ल सां नमाज़ पढ़ूं था पिया मस्जिदनि जे अंदरि, बाक़ाइदा कारी साहिबान, हाफ़िज़ साहिबान सॼो क़ुरान मजीद तरावीह जे अंदरि पढ़नि था पिया। इहो जेको सिलसिलो आहे इहो बाक़ाइदा तौर ते हज़रत उमर फारूक पंहिंजे दौरे ख़िलाफ़त जे अंदरि शुरू कयो। सो तरावीह नमाज़ जे अंदरि हिकु त नमाज़ आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो सजदो आहे। रमज़ान जे अंदरि जमात सां अगरि हिकिड़ी नमाज़ पढ़ी वञे त उनजो सवाबु हिकिड़ो आहे। अगरि जमात सां असां नमाज़ पढ़ंदासीं त उहो 27 नमाज़ुनि जो सवाबु मिलंदो आहे, यानी 27 टाइम्स उनजो वधीक थी वञे थो, एतिरो गुना वधीक सवाबु मिले थो पियो। वरी उन में सॼो क़ुरान मजीद यो वली असां क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधूं था पिया बहालत नमाज़, इबादत जे अंदरि तवज्जो पंहिंजे मालिक जी तरफ़ आहे, पंहिंजे ख़ालिक जी तरफ़ आहे। सो तरावीह नमाज़ जेका आहे इहा उम्मत मुस्लिमा जे लाइ
ईअं सम्झो त हिकिड़ी फिज़िकल ट्रेनिंग बि आहे। डॉक्टर चवंदा आहिनि त तव्हां फिजियोथेरेपी कयो, कंहिंखे कमज़ोरी हुजे यानी कंहिं बि हिसाब सां। हिकिड़ो माण्हू 13 कलाक बुख ऐं उञ बर्दाश्त करे इफ़्तारी करण खां पोइ अगरि हू सुम्ही पवंदो ऐं पंहिंजो ईअं ई अगरि शहरी ताईं वेही रहंदो त उहो मुमकिन आहे त तबियत ख़राब थी वञे। सही पर अगरि हीअ 20 रकातूं तरावी जूं फ़र्ज़ नमाज़ सां गॾु पढ़े थो पियो त उनजो ईअं सम्झो त अलाह रब्बुल इज़्ज़त उनखे सिहत अता फरमाईंदो। सही मेडिकली ऐं साइंटिफिक जेको मेथड आहे उहो बि इहो ॿुधाए थो त बहितरीनु वर्जिश आहे नमाज़। बिल्कुलु नमाज़ तरावी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे लाइ रूहानियत जो बि सामान रखे थी पई ऐं जिस्मानी ऐं मेडिकल जेको इन जे अंदरि फ़ाइदो आहे उहो बि उम्मत मुस्लिमा त जे मतिलबु लाइ सुन्नत आहे त जेके नथा पढ़नि त उन्हनि खे बि पढ़णु खपे। पढ़णु घुरिजे। अगरि फ़र्ज़ न आहे हा, त सुन्नत त आहे न, त सुन्नत जी उनजे पैरवी करणु खपे। हवाले सां ईअं आहे त हिकिड़ो माण्हू आहे नथो पढ़े, उहो भला चलो गुनाहगार आहे। हिकिड़ो माण्हू ॼाणी वाणी इनकार थो करे, छॾणु अलॻि ॻाल्हि आहे, इनकार करणु उन ते अलॻि आहे, यानी इहो हराम आहे। सही इहो इंतिहाई ख़राबु अमल आहे। सो नमाज़ न पढ़णु इहो बि त पुछियो वेंदो पहिरियों क़यामत वारे ॾींहुं। सभ खां पहिरियों जेको अकाउंटेबिलिटी थींदी उन में पहिरियों क्वेश्चन ई नमाज़ जे बारे हूंदो। बिल्कुलु। ऐं तमामु सुठे तरीक़े सां आलिम साहिब असांखे सम्झायो जेको असांजो पुछण जो हुयो त मेन मक़सदु पूरो थिए त नमाज़ जेके तरावी नथा पढ़नि त इहा ॻाल्हि आहे त फ़र्ज़ु त न आहे पर सुन्नत आहे, त सुन्नत जी पैरवी बि असांखे करणु खपे। सो प्रोग्राम जो जेको महिमान रमज़ान में सहरी जो टाइम आहे असांजो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। आलिम साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम कढी आयो। शिज़ा आपका बहुत शुक्रिया, आप भी आई, लेकिन लास्ट में हम आपसे नात रसूल सुनेंगे। त बसि मोकिलाणी आहे कोन, वरी ज़िंदगी ॾेई त सुभाणे गॾु हूंदासीं पंहिंजे महिमान रमज़ान जी ख़ूबसूरत हिन सहरी में। ऐं पर इहो आउं ज़रूरु चवंदसि त हीउ महीनो अलाह साईं असांखे नसीबु कयो आहे त हिन मां भरपूर फ़ाइदो वठूं, नमाज़ूं पढ़ूं, क़ुर पाक पढ़ूं, रोज़ा रखूं, पर इहो सबक़ु वधि में वधि हासिलु कयूं त जेके असां नेक कम रमज़ान में कंदा आहियूं ऐं जेतिरो असां सुठो थियण जी कोशिशि कंदा आहियूं अलाह साईं खे राज़ी करण जी, त उहे 12 महीना उहे आदतूं पाण में वापरायूं ऐं 12 महीना उन ई कंटिन्यूटी सां हलंदासीं त शायदि अलाह साईं खे जल्द खां जल्द राज़ी करे वठंदो इंसानु। ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, दुआ में यादि रखिजो मूंखे, मुंहिंजी पूरी टीम खे। महिमान रमज़ान में जेको टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको सहरी जो, आख़िर में शिज़ा आप नात रसूल सुनाए। बड़ा महबूब घराना अली हैदर का घराना, बड़ा महबूब घराना अली हैदर का घराना, गुलाम इनका है ज़माना अली हैदर का घराना, गुलाम इनका है ज़माना अली हैदर का घराना। किया हर काम उसी की रज़ा में राज़ी रह कर, खुदा के दीन के खातिर हज़ारों सदमे से कर। किया हर काम उसी की रज़ा में राज़ी रह कर, खुदा के दीन के खातिर हज़ारों सदमे से करे हर दम शुक्राना अली हैदर का घराना, करे हर दम शुक्राना अली हैदर का घराना, बड़ा महबूब घराना अली हैदर का घराना। और समात फरमाइएगा अली हैदर का घराना नाना के दीन को कैसे बचाता है कि कभी मिंबर पे चढ़ के, कभी मैदान में लड़के, कभी नेज़े पे चढ़ के, कभी खुतबे पढ़ पढ़ के, कभी मिंबर पे चढ़ के, कभी मैदान में लड़के, कभी नेज़े पे चढ़ के, कभी खुतबे पढ़ पढ़ के, सिखाए दीन बचाना अली हैदर का घराना, सिखाए दीन बचाना अली हैदर का घराना, बड़ा महबूब घराना अली हैदर का घराना। पुकारा जब मुश्किल में उन्होंने की लज पाली, सभी मंगतों की पल में
भरी है झोली खाली। पुकारा जब मुश्किल में उन्होंने की लजपाली, सभी मंगतों की पल में भरी है झोली खाली। झुका जिस दर पे ज़माना अली हैदर का घराना, झुका जिस दर पे ज़माना अली हैदर का घराना, बड़ा महबूब घराना अली हैदर का घराना, गुलाम इनका है ज़माना अली हैदर का घराना।